अस्सलामु अलैकुम। सिकंदर जे सिंध ते हमले जो ही पार्ट 2 आहे। हिन खां अॻु पार्ट 1 मां अपलोड कयो आहे। अगरि कंहिं न ॾिठो आहे त उहो बि उन वीडियो खे ॾिसी वठे। उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां त तव्हां उनखे बि भले ॾिसो। उन में सिर्फ़ु मां सिकंदर जे ज़िंदगी जे बाबति कुझु ॻाल्हायो आहे। इन खां अलावा सिंध खां पहिरियां उन्हनि किथे किथे हमिलो कयो हुओ, किथे किथे हुकूमत कई हुई। त इंशाअल्लाह हिन वीडियो में मां तव्हांखे सिकंदर जे बाबति सिंध ते हमले जी मुकमल तारीख़ ॿुधाईंदुसि। त उन खां पहिरियां वीडियो खे लाइक कयो ऐं जेके बि दोस्त नवां आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। सिकंदर काबिल ऐं सवात जे रस्तनि खां थी पंजाब में आयो। पंजाब 3 ॾींहंनि में नंढियुनि आरियाई रियासत में विरायल हो। उहे राजाऊं पाण में बरसर पेकार हुआ। मंझान किन सिकंदर जो तरफ़ वठी आण मञी। पंजाब जे सभिनी हिंदू राजाउनि जेके काबिल ऐं रावी नदी जे विच में हुकूमत कंदा हुआ, जहिड़ो युरवा, काम्बोजाए, काठी, माली ऐं शेवी, तिन खे यावना फातिह सिकंदर अॻियां आण मञणी पई। अटकोट टेक्सेला जे राजा अंबी लखें रुपयनि जी तोहफ़नि सां संदसि ख़िदमत में अतात जा गुल पेश कया। उनखां पोइ हीउ अज़ीम धाड़ियल मुल्तान में आयो जो सिंध जो ई हिकु हिसो हो ऐं उन जे गादीअ जो हंधि संघारा हो जिते राजा कोरो पोरस हुकूमत कंदो हो। संदसि अवाम ऐं फ़ौज में सिंधी खतरनि जो तइदादु घणो हो। उन करे पोरस खे सिकंदर जी अतात करण जी ज़रूरत न थी ऐं हू साणुसि साम्हूं थियो। हिन जे लश्कर में 1,35,000 सिपाही हुआ, जिन में देसी सिपाही बि घणा हुआ ऐं पोरस जी फ़ौज में 3,000 प्यादा, घोड़े सवार ऐं हाथी हुआ। सिंधी खतरनि पंहिंजे तारीख़ी रवायतनि ऐं सिकंदरी फ़ौज पिस्त हिमत थी पयूं। खेनि जॾहिं दुश्मन जे सिर्फ़ु 80,000 प्यादनि ऐं 2,000 सवारनि खे शिकस्त ॾियण लाइ बि खेनि एॾी मोतमार मुक़ाबले खे मुंहुं ॾियणो पियो हो, तॾहिं सिकंदर मजबूर थी पियो। वेतर जो पोरस सिकंदर खे मारे मञायो हूंदो, उन करे सिकंदर खेसि एज़ाज़ु ॾिनो हूंदो। बहरहाल मुल्तान जी जंग में अटकल 1.5 लख सिंधी शहीद थी विया। मुल्तान खां पोइ सिकंदर बहार जे मुंद में अरवड़ में दाख़िल थियो। हिन पंहिंजो हशर मुल्तान में सिंधी सोडनि सां विढ़ंदे ॾिठो हो। उन करे अरवड़ में घिरण खां अॻु पंहिंजे लश्कर मां मुख्य सिपह सालारनि, पहलवाननि ऐं क़ाबिल जोधनि जी चूंड करे सभिनी खे पाण सां मिलाए 1 लख खां वधीक यूनानी वेढ़ाक तयारु करे अरवड़ ते हमले आवर थियो। हितां जे राजा अवल त आण मञी। उन करे यूनानियुनि हिते फ़ौजी छावणी क़ाइमु कई त जीअं का मक़ामी बग़ावत थिए त उनखे चिथे छॾिजे। जॾहिं सिकंदर कुझु माण्हू छावणीअ में छॾे सिंध जे ॿियनि शहरनि खे फ़तेह करण लाइ वियो, पुठियां अरवड़ जे राजा मोसीका मूसा अवामी नुमाइंदनि जी गॾिजाणी सॾाए इहा रिथ पेश कई त परॾे ई पर माण्हुनि ख़िलाफ़ जंग जोटणु घुरिजे ऐं खेनि पंहिंजे इलाइक़े मां छावणियूं या शेर अॾणु ऐं मक़ामी माण्हुनि ख़िलाफ़ साज़िश करण जी खुलियल छूट न ॾिजे। नेठि फ़ैसिलो थियो त यूनानी फ़ौजी छावणी जी पाड़ पटी वञे ऐं पोइ यूनानी छावणी ते हमिलो कयो वियो। यूनानी पहिरेदार मारिया विया ऐं कुझु माण्हू जान बचाए वञी सिकंदर सां मिलिया। इहा ॻाल्हि ॿुधी सिकंदर वापसि अरवड़ मोटी आयो। बसि मुड़ुसु बाहि थी आयो। अचण सां ॻोठनि ऐं शहरनि खे बाहियूं ॾिनई। मोसीका मूस जी सी धड़ खां धार कई वई। 80,000 माण्हुनि खे क़तलु कयो वियो ऐं संदनि एविज़नि खे गिरफ़्तार करे फाईअ ते चाढ़ियो वियो। सभिनी ब्राह्मणनि जूं सिसियूं लहिराए उन्हनि खे गिजनि जो खाॼु कयाऊं। सिंध में सवे ब्राह्मण क़तलु थी विया। उन वक़्तु बि सिंधी सोडनि निहायत बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। यूनानी मुरख लिखनि था त मक़ामी माण्हू हथियारनि में बिल्कुलु खुटियल हुआ, पर तंहिं हूंदे बि ज़बरदस्त दिले जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे वतन लाइ सिर घुरींदा रहिया। अरवड़ खां पोइ हू सिंधु दरिया जी ओलह तरफ़ पोर्टोगाम ते चढ़ाई करे वियो। हीउ शहर लाड़काणे खां 10 मील परे हो ऐं मंझसि वॾियूं वॾियूं इमारतूं हुयूं। हिन शहर खे फुरे जायुनि खे तबाह करे सेवण ॾांहुं वधियो। हितां जे शहरवासियुनि सिकंदर सां ज़बरदस्त मुक़ाबिलो कयो ऐं संदसि फ़ौज जो गपल हिसो मारे विधो। यूनानियुनि जो हिकु सरदार पतोलोमी ज़ख़्मी थी पियो। जॾहिं सेवण जा सरदार गिरफ़्तार थी सिकंदर वटि आया तॾहिं इन्हनि खेसि चयो त असीं डियोनिस खां वठी अॼु ताईं ख़ुदि मुख़्तियार रहिया आहियूं। उन करे जंग खे इताद ते फ़ोक़ियत ॾींदा आहियूं। इहो ॿुधी सिकंदर आपे खां ॿाहिरि निकिरी वियो। हिन आमकोस हुकुम ॾिनो ऐं अखि छिंभ में 1000 माण्हू बेगुनाह कुसिजी विया। उतां पोइ हू पाताल आयो। शहर ते कब्ज़ो करे उनखे वीरान करे छॾियईं। हिन मक़ामी माण्हुनि खे ताबे करण लाइ पंहिंजी फ़ौज जो गपल हिसो उते छॾियो। समागर यानी ठटे रवानो थियो। हिन जी रवानगी खां पोइ पटाला जे माण्हुनि यूनानी फ़ौज खे शहर मां तड़ी कढियो ऐं हू शहर 12 आर माल ठाहे रहण लॻा। ठटे जो हाकुम साण बहादुरी सां मुक़ाबिलो कंदे मारिजी वियो। उतां पोइ हू कराची आयो। हितां जे माण्हुनि खे शिकस्त ॾेई एपोलो फिंस खे गवर्नर मुक़ररु करे मुकरान आयो। हिते सिंधी सैदनि साण मुक़ाबिलो करे खेसि बाबर ॾांहुं भञण ते मजबूर कयो, जिते हू 333 क़बल मसीह में मरी वियो। अवाली ज़माने में सिकंदर जो हीउ हमिलो ख़ासि जुनूनी नोयत जो हो। हिन सिंध में खून जा दरिया वहाया। सिंध वासियुनि जी ज़िंदगी ज़हर कई वई। संदन माल मिल्कियत लुटी वई। खेनि बेदरीक तलवारनि जे मुंहं मां कढियो वियो। हर्स ऐं हिवस सबबान लखे इंसाननि खे बेदर्दीअ सां कुठो वियो। सांगला जी जंग में 70,000
सिंधियुनि खे इहा सज़ा सिर्फ़ु उनजी मिली त हू लकीर जा फ़क़ीर न बणिया। हिननि चमचागिरी न कई ऐं चापलूसी न कई। हिननि ज़िलत जी ज़िंदगी इज़त जे मौत खे बहितर सम्झियो। सिकंदर सिंधी राजाउनि खे मतीअ करण लाइ ॾाढियूं लालच ॾिनियूं, पर सिंधियुनि उनखे थुक कई न हुई ऐं सिकंदर सां ख़ूब चकिरियूं खाधियूं। हू हिते 3 साल रहियो ऐं हर वक़्तु सिंधियुनि सां मुक़ाबिलो कंदो रहियो। डॉक्टर बलोच साहिबु लिखे थो त सिकंदर खे सिंध में घणी मुखालफ़त ॾिसण में आई। हू सिंध मां जितां बि गुज़रियो उतां संदनि फ़ौज जो सख़्तु मुक़ाबिलो थींदो रहियो। हिन जे सिपाहियुनि जी तलवारूं मुल्तान में घणी खूनरेज़ी कई। सिंधू माथिरे में ॾाढो कोर्स कयो ऐं उन रीति सिकंदर जी दिलि ठरणु लॻी। मोरख लिखनि था त ओभर वारनि इलाइक़नि मां सिंधी हर बस्ती ऐं हर ॻोठ में परॾेही परमारनि सां विणांद में रुधल हुआ ऐं कंहिं बि बस्तीअ जे माण्हुनि आण न मञी। सिंध वासियुनि जंहिं जवान मर्दी ऐं बहादुरी सां यूनानियुनि सां जंग कई ऐं हबुल वतनी जो मुज़ाहिरो कयो, उनखे ख़ुदि यूनानी मोरखनि बि तस्लीम कयो आहे। चवनि था त सिकंदर सिंध फ़तेह करण खां पोइ सिंध जे हिकु इलाइक़े में वियो। उते हिकु दरवेश दुनिया खां बेख़बर पंहिंजे झोपड़ीअ में सुम्हियल हो। सिकंदर उनखे जाॻाइण लाइ लत हणी चयो त मां हिन शहर खे फ़तेह कयो आहे ऐं तूं अहिड़ी तरह बेफ़िक्र सुम्हियो पियो आहीं। उन माण्हू सिकंदर तरफ़ ॾिठो ऐं चयो त शहर फ़तेह करणु बादशाह जो कमु आहे ऐं लत हणणु गॾह जो कमु आहे। छा को इंसानु दुनिया में न रहियो आहे जो हिकु गॾह खे बादशाहत मिली वई आहे। बहरहाल हीअ आहे सिकंदर जे हमले जो तफ़सीली ज़िक्र, जंहिं सिंध खे ख़ूब नुक़सानु पहुचायो। संदसि दौलत खे फुरणु, वापारी रस्तनि ते कब्ज़े करणु, इल्मु फ़िक्र फ़लसफ़े हुकूमत खे सिंधियुनि खां खसण खां सवाइ हितां जे रहाकुनि जी क़ीमती जानियुनि सां जेका रांदि खेॾी सा संदसि वेशानियत ऐं बरबरत जी रंगी तस्वीर आहे। इहे जाह जलाल जा बंदा हाकुम हिर्स ऐं हवस जा पुतला, हाकुम इक़्तिदार ऐं राज बुखिया हाकुम हूंदा आहिनि। हिननि खे इंसाननि जे रत वहण मां मज़ो ईंदो आहे। हू पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ऐं मताउ हयात बि हिन खे सम्झंदा आहिनि। अहिड़ा हाकुम इंसानी मुआशिरे ऐं इंसानियत जी मिटी पलीद कंदड़ हूंदा आहिनि। हू सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मुफ़ाद लाइ दुनिया में ॻाढ़े रत जा दरिया वाहे इंसाननि खे ढोरनि वांगुरु ग़ुलाम बणाए पंहिंजी अना ऐं ख़ुदीअ में रखंदा आहिनि। अहिड़नि ई हाकुमनि लाइ लतीफ़ सरकार चयो आहे त मोटी मंगणहार शालन अची कॾहिं, अठें पेर अजल जो कंडो मंझि कपार, जय तूं सभु ॼमार तो हया छट पटन ते। त इंशाअल्लाह उमेद आहे त हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं वरी बि अवां सभिनी सॼणनि जी महिरबानी जो असांजी सपोर्ट कयो था। अलाह अवां जी बि भलाई कंदो ऐं इंशाअल्लाह असांखे बि कामयाबु कंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।